सदर आरिफ अलवी चयो आहे त असांजे अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। कश्मीर पाकिस्तान जी साह वारी रग आहे। भारत कश्मीर में इंसानी हक़ गज़ब कया आहिनि। ॾखण एशिया जी क़यादत तासुबारी सियासत ख़त्म करे। इस्लामाबाद में योम पाकिस्तान जी परेड खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो त पाकिस्तान दिफ़ाई सलाहियत में ख़ुद मुख़्तियारी हासिल करे चुको आहे। जंग हुजे या अंदरूनी छिकताण, दहशतगर्दी हुजे या कुदरती आफ़त, हर मामले में अवाम ऐं पाक फ़ौज वतन जी हिफ़ाज़त लाइ किरदार अदा कयो आहे। सदर जो त ख़िते में जटाधार अमन लाइ कश्मीर जो मसइलो हल थियणु ज़रूरी आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि सां गॾु बीठल आहे ऐं हमेशह गॾु रहंदी। आरिफ अलवी चयो त ज़रबे अज़ब में पाकिस्तान फ़ौज जी दहशतगर्दी ख़िलाफ़ कामयाबी जी दुनिया वाखाण करे थी। पाक फ़ौज ऑपरेशन रद्दुल फसाद में दहशतगर्दी जे नेटवर्क खे तबाह कयो। पाकिस्तान सॼे ख़िते में अमन ऐं सलामती चाहे थो ऐं तरक़ी जो ख़्वाहिशमंद आहे। ॾखण एशिया जी क़यादत खे नफ़रत ऐं मज़हबी इंतहा पसंदी वारी सियासत खां पासो करणु घुरिजे। सदर आरिफ अलवी चयो त अॼु पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं दिफ़ा लाइ पुरअज़म ऐं हर क़िस्म जी सलाहियत रखे थो। असां पंहिंजी आज़ादी जो हर क़ीमत में दिफ़ा कंदासीं। अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। हुन चयो त कश्मीरियुनि सां ज़ुल्म ते पाकिस्तान समेत सॼी दुनिया खे घणती आहे। 5 अगस्त जो क़दम गॾियल क़ौमुनि जे ठाराव जी बंदि खड़ी आहे। ख़िते जो पाइदार अमन कश्मीर मसइले जे हल सां ॻंढियल आहे। कश्मीर पाकिस्तान जी साह वारी रग आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि सां गॾु आहे ऐं गॾु रहंदी।